بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم ارزقنا الإخلاص بالقول والعمل. अॼु मसीह दज्जाल जो टियों हलक़ा आहे। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं तकिड़ो ॿुधाईंदा वञो, छो जो क़िसो वॾो थी वियो। ऐं पुराणे हल्के में थोरो हिकिड़ो जेॾी महिल अजाद शार मां चयो त हुन इहो लफ़्ज़ थोरो सही करे ॿुधायांव त अजाद यानी मां चयो त वार खारा अथसि। खारा सिर्फ़ु न, अजाद अरबी लफ़्ज़ जेको आहे उनखे जीअं जा वार के गोल गोल फिरियल हूंदा आहिनि, कीअं हिते हींअर कारा जेके इफ्रीगिन जा वार हूंदा आहिनि गोल गोल हल्का थियल हूंदा अथनि, इन्हनि खे चवंदा आहिनि खारा हूंदा आहिनि ऐं ईअं गोल गोल फिरियल हूंदा आहिनि। इहो पुराणो हिकिड़ो आहे, थोरो ग़लती थी वई, माज़रत। असीं हिते पहुतासीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो लैस मिन बलदिन इल्ला सयतअहु दज्जाल इल्ला मक्कत वल मदीना वलैस नक़बु मिन अनक़ाबिहा इल्ला अलैहि मलाइका। नबी करीम चए थो को बि मुल्क न बचंदो, न को ॻोठ, सिर्फ़ु मक्का ऐं मदीना। इल्ला अला मके मदीने ॿाहिरां मलाइका हूंदा, हाफ़ीन तहरुसुहा फ़यंज़िलु बिस्सबख़ा। नबी करीम फरमाए थो पर अचे मदीने जे वेझे बिस्सबख़ा। सबख़ा चइबो आहे अर्दुल जुर्फ़, यानी हिकिड़ी हेठि ज़मीन आहे, सबख़ा आहे जीअं गप थींदी आहे, ऐं उन गप में नबी करीम फरमाए थो त लूणु आहे, यानी चहरी ज़मीन जीअं चइबो। यंज़िलु आस्किरो हुन उते वेही ऐं पंहिंजे क़ौम सां जीअं चयोसीं उनखे त 70,000 सिर्फ़ु ईरान जी ख़ल्क़ हूंदी, ईरान मां निकिरंदा असबहान मां, ऐं उहे सभई जादूगर हूंदा ऐं उन्हनि खे ताज सोन जा पातल हूंदा। इहे सभई इन्हनि सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उते सभु लही ऐं उते जीअं फ़ौज वेंदी आहे ईअं वेंदा। ऐं ॾिसो हुन ॾाढी कोशिशि कंदो त मां मदीने में दाख़िल थियां, ॾाढो ज़ोर, मके में एॾो ज़ोर कोन लाहींदो, मदीने में नबी करीम फरमाए थो चौधारी फिरंदो ऐं ॾाढो कोशिशि कंदो त मां हेॾां बि घिड़ां। त नबी करीम सिफ़त हर हिकिड़ी रस्ते जी बाग़ जी ॿुधाए छॾी आहे। ॿी रिवायत में यंज़िलु इंद ज़रीफ़ अल अहमर, हिकिड़ो नंढिड़ो जबल ॻाढ़ो थींदो मदीने जे उहुद जे पासे खां आहे, उते अचे बीहंदो त मतां इतां अंदरि मूंखे इजाज़त मिले अंदरि वञा। उते जे बीहंदो त अलाह ताला मदीने खे ज़िलज़िलो 3 दफ़ा सॼी ज़मीन हिलजी वेंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो बेअहलिहा 3 रजफ़ात वयख़रुजु इलैहि मिनहा कुल्लु काफ़िर व मुनाफ़िक़। इन टिनि जेके इहा हदीस इब्न माजा हदीस सही आहे, ऐं सहीहैन में सही बुख़ारी मुस्लिम में बि इहा हदीस आहे। त नबी करीम फरमाए थो त हर मुनाफ़िक़, हर ज़ईफ़ ईमान इन्हनि लुॾण में निकिरी अचे, उन जे मुंहं में पवंदो फ़यतबअहू। ॾिसो न, मदीने में रहण वारा हूंदा पर ईमान न हूंदो, कमज़ोर हूंदा, त उहे बि दज्जाल जे तरफ़ां थी वेंदा। ऐं सबख़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको चए थो वसबख़ा अर्दुन ज़ात मिल्हन व ग़ालिब अला अर्दिल मदीना ज़ालिक। नबी करीम जा जेके हदीस ॿुधाए त उहो खॾ वांगुरु आहे, ज़मीन थोरो हेठि आहे ऐं उन लूणु घणो आहे, उन में लूणु घणो आहे। ऐं हींअर ताईं उहा ज़मीन सभिनि खे ख़बर आहे, जबल उहुद जे भरिसां आहे। जबल उहुद न शमाल मदीना में, शमाली इलाइक़ो मदीने खां आहे, जेको रस्तो शाम ॾे वेंदो आहे ऐं हाजी ईंदा वेंदा आहिनि ओॾां, उहो आहे। हींअर मख़ीदा चवंदा आहिनि उनखे, ग़रबुल मख़ीदा दाइला, उहो जबल हबशी नंढिड़ो उते आहे, हींअर सभिनि खे ख़बर आहे हिन जबल जो। उते लहंदो ऐं उते पंहिंजी फ़ौज या उनजे लश्कर जेके हूंदा उहे सभई उते वेहंदा। ऐं नबी करीम चए थो जेसि ताईं मर कना, यानी हिकिड़ी उते वाट आहे वॾी हेठि, उहा हेठां ज़मीन खां थोरो ओसि ताईं हिननि जी जेको फ़ौज हूंदी, छो जो वॾो लश्कर हूंदो। मक़सदु आहे त हू वॾी कोशिशि कंदो त मां मदीने में अंदरि दाख़िल थियां, वॾी कोशिशि कंदो, पर अलाह साईं हुनखे इहा न ॾींदो हिमत। ऐं असीं हिन में तक़रीबन 30-40 हदीसूं टुपी था हलूं, छो जो तमामु घणियूं आहिनि, हिकु जहिड़ियूं आहिनि मुख़्तलिफ़ किताबनि में। पर हाणे ॿियो जेको फितनो जेको हिन जेको कंदो उन्हनि जो हाणे ॾिसो। हुदैफ़ा बिन यमान चए थो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मअहू जन्नतुन व नार। नबी करीम चयो सहाबिन खे त उन जे हथ में जन्नत बि आहे ऐं दोज़क बि आहे, हिकिड़े हथ में जन्नत अथसि, ॿी दोज़क हथ में अथसि। त नबी करीम खां पुछनि या रसूलल्लाह, पोइ इहो चई त जन्नत फनारुहु जन्न व जन्नत हू नार। इहो रवा मुस्लिम, हदीस मुस्लिम। जेके हुन जे हथ में तव्हां दोज़क ॾिसंदो त उहा जन्नत अथव, ऐं जेके हुन जे हथ में जन्नत था ॾिसो उहा दोज़क अथव। इहो इंसानु सम्झी वञे त जेके हुन जे उबती शइ ॾिसे।
ऐं नबी करीम चए थो वा अना अअलम बिमा मअ दज्जाल मिनहुम मअहु नहरान यजरियान, उन जे हथ में अलाह साईं वॾियूं करामतूं करे ॾेखारींदो माण्हुनि खे त हिकिड़े हथ में दरिया ॾिसंदो मअहु, नबी करीम फरमाए थो मअहु नहरान यजरियान अहदुहुमा रअयल ऐन माउन अबियद, हिकिड़े साॼे हथ में जेको हथ हूंदुसि पाणी सफ़ा साफ़ अछो ॾिसण में ईंदो, ऐं ॿिए में जेको हूंदो न उन में थोरो मेराट आहे, यानी नबी करीम चए थो हिकिड़े में बाह हूंदो ॿियो दोज़ख अथव। इहा हदीस बरदू सही मुस्लिम में आहे। उहो जेको मञींदुसि त उन खे जेको मां साफ़ पाणी ॾिसण में थो अचे उन ॾे मोकिलींदो उछलाईंदो खणी, त उहो नबी करीम फरमाए थो त इहो हू दोज़ख में वियो, माण्हुनि लेखे त इहो जन्नत ॾे वियो, ऐं जेको न मञींदुसि उन खे किने पाणी में उछलाईंदो त उहो माण्हू सम्झंदा हीउ दोज़ख ॾे वियो पर उहो जन्नत ॾे वियो। ऐं वॾो फितनो आहे दोस्तो, अलाह साईं असां तव्हांखे सभिनि खे असांजे ज़ुर्रियत खे सभिनी खे बचाए। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त अलाह साईं हुनखे एॾियूं करामतूं यानी इहो फितने करे हिन खे ॾेई छॾियो अथसि त जेके ईमानदार हूंदा त बची वेंदा। हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन फितन ही, इन जो फितन हदीस नवास बिन समाअन रज़ियल्लाहु अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल यअती अलल क़ौम फयदऊहुम फयुमिनून बिही, कंहिंखे को ॻोठनि ॾे वेंदो या शहरनि ॾे त उहे सभु मञींदसि त तूं असांजो ख़ालिक़ आहीं, तूं मालिक आहीं, तूं अलाह आहीं। फयअमुरु समा फतुमतिर, आसमान ॾे हथ खणी उन आसमान खे चवंदो बारिश अचे त ओॾीमहिल ई मींहुं वसंदो। व इलल अर्द फतुंबित फतरूह अलैहिम, नबी करीम फरमाए थो त वरी ज़मीन ॾे हुकुम कंदो त ज़मीन मां वण निकिरंदा, खूहनि में पाणी भरिजी वेंदा, फतरूह अलैहिम सारिहतुहुम। इहा हदीस सही मुस्लिम में आहे। हाणे इहो नबी करीम चए थो त ज़मीन साई थी वेंदी, बाग़ फ्रूट निकिरी वेंदा ज़मीन मां, त ऐं माल जेको हॾा हूंदो उहो जल्दी खाइण पीअण में ऐं थुल्हा थी वेंदो ऐं खीरु थी वेंदो, ऐं उन माल जो जल्दी वार बि वॾा थी वेंदा, ऐं हुननि जे बुबनि में खीर फाटंदा पिया। मुमतलिअतम बिल हलीब व अमदहु ख़वासिर ख़ास, यानी पेट हुननि जो जानवरनि जो ढगा जा ढोर जा रढूं अहिड़ियूं थुलियूं थी वेंदियूं जो पेट पियो फाटंदो ड्रव खां। थुम यअती क़ौम फयदऊहुम फयरुद्दून अलैह, ऐं ॿियनि ॻोठनि में वेंदो त जेके उन्हनि खे चवंदो त मूंखे मञो था त मां अलाह तव्हांजो हा, त उहो चवंदो त फयकफुरून बिही, नबी करीम फरमाए त न मञींदा हुनखे। फयंसरिफ अनहुम फयस्बिहून मुमलिहीन, उहो जे उतां निकिरी वेंदो उन ॻोठ मां, फयस्बिहून मुमलिहीन, एॾो किना थी वेंदा ऐं ज़मीन हुननि जी चहरी थी वेंदी, मुजदिब, खूह सुकी वेंदा, मुजदिबतुन अर्दहुम ज़ाहिबतुन ज़ुरअहुम, वण जेके हूंदा आहिनि उहे बि सुकी वेंदा। यमुरु बिल ख़राबा, इहा अर्दुल ख़राबा यानी कि फिटल ज़मीन ॾे लंघंदो, उन खे अचे हुकुम कंदो उख़रुजी कुनूज़ की, उहो फिटल ज़मीन मां सोन निकिरंदो, फतबाउ कुनूज़ हकल आसीब नहल। हाणे इहा जेकी आहे न इहा आसी सही मुस्लिम में हदीस अथव त उन ॻोठ जेके फिटल हूंदा उन्हनि खे हुकुम कंदो त उन मां सोन पियो निकिरंदो, सोन निकिरंदो। कीअं निकिरंदो? जीअं न माकड़ निकिरंदी आहे ज़मीन मां ऐं उॾामंदी आहे, जा आऊ कर नहल, नबी करीम फरमाए थो जा जीअं माखी जा भुणा ॾिसो ईअं करे उथंदो सोन उन फिटल ॻोठनि मां। ॾिसो केॾो फितनो आहे उनजे हथ में, अलाह बचाए, हीउ वॾो फितनो आहे, तो अलाह साईं बचाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन्नहु लयक़ूलुल आराबी, के ॻोठनि वारनि ॿाहिराड़ी जे माण्हुनि खे, बदू जीअं हिन जा ॿाहिराड़ी जा अॿो जे माण्हू उन्हनि खे चवंदो त तूं मूंखे मञी थो मां तुंहिंजो अलाह, त हू चवंदुसि त मूंखे कहिड़ी ख़बर त तूं अलाह आहीं, त ॾिस न हुननि खे इल्मु न आहे जहालत, उनखे चवंदो भला जंहिं मां तोखे तुंहिंजा माउ पीउ मरी विया आहिनि, जहिड़ा चवंदो मरी विया आहिनि, चवंदो भला मां उन्हनि खे जन उथारे हींअर तोसां मिलायां त तूं मञींदे? चवंदो हा। फ़इन्नी अबअस लक अबाक व उम्मक अतशहदु अन्नी रब्बुक फ़यक़ूलु नअम फ़यतमस्सलु लहु शैतानान फ़ी सूरति अबीहि व उम्मी फ़यक़ूलान या बुनय्य अतबअहु फ़इन्नहु रब्बुक। हाणे इहो रवाहु इब्न माजा वल हाकिम व सहहहु अला शर्त मुस्लिम व सहहहुल अलबानी। हदीस इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त कंहिं माण्हू झंगलनि ॾे रेत ॿाहिराड़ी जा माण्हू बदू उन्हनि खे चवंदो तुंहिंजो माउ पीउ जहिड़ा करे ॾियईं त उहे चवनि त पोइ मूंखे मञींदे? हू चवंदो हा। पोइ नबी करीम चए थो ॿिनि शैताननि खे यानी ॿिनि जिननि खे चवंदो हिन जे माउ पीउ जी शिकिल में थी ऐं हिन सां ॻाल्हाए, पोइ हू ॿ थी पवंदा, हिकिड़ो माउ ॿियो पीउ उन पोड़नि जा, ऐं उन्हनि खे चवंदा त भाउ हीउ तुंहिंजो अलाह अथई ऐं हिन खे मञ, ऐं हिन खे मञ। ॾिस केॾो फितनो आहे, उनखे उहो ई चवंदा त हीउ अलाह तुंहिंजो अथई। हाणे उहो शैतान हुन ग़रीब खे कहिड़ी ख़बर त हीअ शैतान आहिनि ऐं हिन जा माउ पीउ न आहिनि।
ॿी हदीस में आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हिकिड़े माण्हू ईंदो उहो न मञींदुसि, उहो चवंदुसि तूं दज्जाल आहीं, मूंखे ख़बर आहे। असांखे नबी करीम ॿुधायो त उनखे तरार सां कुल्हे खां वठी हणंदो, हेठां टंगुनि जे विचां हुन जी तरार निकिरंदी, ॿ अध करे छॾींदो ऐं उहो किरी पवंदो ज़मीन ते, पोइ उन जे विच में हलंदो। नबी करीम फरमाए थो फयअती वयदहब, उन्हनि जे विच में हलंदो, यानी अधु हिसो हुन मर्द जो हेॾे हूंदो, अधु हेॾे नौजवान हूंदो, ऐं उहो हदीस में अचे थो मदीने जो छोकिरो हूंदो। त माण्हुनि खे जेके गॾु हूंदसि उन्हनि खे चवंदो ॾिसो हीउ मूंखे नथो मञे, मां हिन खे वरी जहिड़ो कयां थो, त अलाह जे हुकुम सां हुनखे वरी हुकुम कंदो त हू उथंदो, ॿई पासा मिड़ी वेंदसि ऐं ॻाल्हाईंदो, उनखे वरी चवंदो त हा मूंखे हाणे मञी थो त मां तुंहिंजो अलाह तुंहिंजो ख़ालिक़ आहे, त हू चवंदुसि रब्बी अलाह व अंत अदुव्वुल्लाह अंत दज्जाल। इहा हदीस सही बुखारी मुस्लिम आहे। उहो उथंदो, उनखे ॿ अध करे वरी ज़िंदा कंदो, त उनखे चवंदो त मूंखे हाणे मञी थो त मां तुंहिंजो ख़ालिक़ आहियां, अलाह उहो मालिक आहे, त उहो चवंदुसि त मुंहिंजो अलाह मालिक आहे ऐं तूं आहीं रब्बी अलाह व अंत अदुव्वुल्लाह अंत दज्जाल, तूं अलाह जो दुश्मन आहीं, तूं दज्जाल आहीं। हाणे इहा सही बुखारी मुस्लिम में हदीस आहे। कैफ़े हदीसूं अचनि थियूं ॿियूं बि जेके ज़ईफ़ आहिनि, त उन छो जो माण्हू बुखिया हूंदा, 3 साल मींहुं न आयो हूंदो, त जबल मानी जा हूंदसि, जबल पाणी जा हूंदसि, सो उन्हनि खे ॾेखारींदो, पोइ उहे माण्हू उनखे मञींदा, उन पोयां थी पवंदा, पोइ उन्हनि खे खाराईंदो पीआरींदो। इहा बि हिकिड़ो वॾो फितनो आहे। ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अनस बिन मालिक अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल यतबअ दज्जाल मिन यहूद असबहान 70,000 अलैहिम तयालसा। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ईरान में असबहान जो शहर जेको आहे उहो ईरान जे विच में आहे, तहरान खां 340 किलोमीटर पासे ते आहे। नबी करीम चए थो उतां सिर्फ़ु उन जे पोयां ईरान मां 70,000 हूंदा यहूदी, उन जा तयारु हूंदा उन जे लाइ, ऐं अलैहिम उन खां पोइ चए थो उन्हनि जा जिन मथे ते सोन जा ताज पातल हूंदा, तयारु हूंदा त हीउ अचे त असीं हिन सां हलूं ऐं हिन जा साथी थियूं। इहो हदीस सही मुस्लिम में आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो उतां निकिरंदो, पोइ वरी ॿियो शहर आहे, उन शहर जो नालो आहे खोज़। इहो शहर बि ईरान हींअर नालो अथसि खोज़िस्तान, ग़रबी ईरान में आहे, ओभर पासे न ओलह पासे ईरान में आहे इहो खोज़िस्तान। नबी करीम चए थो उते लहंदो खोज़, उहा ॿियो उन खां पोइ वरी ईंदो किरमान बि शहर जेको आहे उहो बि हिकिड़े ईरान में आहे, ईरान जे पासे में आहे। फ़ी 70 अल्फ़ा ऐं 70,000 हुनखे, त उतां पहिरें शहर मां हूंदा। वजूहुम कल मिजानिल मुतरक़ह, इहा हदीस हसन रवाहु अहमद मुस्नद में आहे। नबी करीम चए थो उन्हनि जा मुंहं ॿरंदा हूंदा ऐं सोन पातल हूंदनि, ऐं उहे सभई उन जे पोयां हूंदा, मथे ते चादरूं हूंदनि, उन जे मथां ताज पातल हूंदा। जेके हदीस नबी करीम चए थो बिल मिजानिल मुतरक़ा, हिन जो मक़सदु आहे उन्हनि जा जेके यहूदी हिन जे पोयां लॻंदा ईरान मां, सिर्फ़ु उन्हनि जूं नबी करीम सिफ़त थो ॿुधाए त उन्हनि जा मुंहं ॿरंदा हूंदा ऐं मुंहुं गोल हूंदनि, ऐं उन टाइम में मुंहुं सदाईं हुननि जो रोशनी हूंदी ऐं ड्रिघा हूंदा ऐं मिटूं वॾियूं हूंदनि, ऐं अखियूं ऐं नासूं हुननि जूं जेको अखियूं गोल ॾिसण में ईंदियूं, महवर ऐं इन अखियूं ॿाहिरि सफ़ा ज़ाहिर थियनि, निकितल थियनि। अलमिजान तुर्स, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में इहो चए थो त सिफ़त इहे ॾिसो इन्हनि जो, जीअं गोल शइ तरार में जंग में इंसान खणंदा न अॻियां हथनि में, ईअं हूंदनि, ॿरंदा उन्हनि जो मुंहुं ऐं शिकिल हुननि जी, ऐं इहे सभु दज्जाल जे तयारी में हूंदा, अॻे ई अचण सां सभु उन्हनि सां गॾु थी वेंदा। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधि में वधि उन जा जेके अतबा हूंदा उहे यहूदी हूंदा, सभई जेके हुननि जा पहिरियां यहूदी हूंदा। ऐं हींअर ख़बर बि थी पए त असबहान में जेके रहनि बि था सभु यहूदी बि था रहनि, इंतज़ार में दज्जाल जे कॾहिं थो अचे। ऐं इन में बि ज़ाहिर थियो त यहूदियुनि वटि हींअर जेके किताब आहिनि त हू था चवनि त असांजो महदी ईंदो, ऐं जेको इहो ईंदो इहो नस्ल दाऊद मां हूंदो, ऐं उहो ईंदो त असीं हुन सां सॼी दुनिया खे पाक कंदासीं। इहे हुननि जो किताबु हिकिड़ो यहूदियुनि जो नालो अथसि अलमेसिया, उन में लिखियलु आहे त असांजो माण्हू उहो ईंदो जेको नस्ल दाऊद जो हूंदो, ऐं उहो असां सां हूंदो, असीं सॼी दुनिया खे पंहिंजे ताबेदारी में आणींदासीं। इहो हिननि जे पंहिंजे किताब में लिखियलु आहे, ऐं उन जे लाइ दुआऊं था घुरनि त अॼु निकिरे या सुभाणे निकिरे। ऐं उन्हनि जो किताबु ॿियो बि आहे अतिलमूद, उन में बि इहो हुननि वटि लिखियलु आहे।
जे किताब में इहो लिखियलु आहे त जेॾीमहिल इहो असांजो मसीह ईंदो त ज़मीन आसमान मां उफराटनि वांगुरु किरंदा, असीं खाईंदासीं, ऐं लटा बि मथां असांजा किरंदा आसमान में उहे पाईंदासीं, ऐं उहे जेको फ्रूट जेके ज़मीन मां निकिरंदा एॾो वॾा हूंदा जो हिकिड़े फ्रूट खे असीं 2-3 माण्हू कोन खाई सघंदासीं। ऐं जेके शयूं आसमान में किरंदियूं कलकलाउ सीरान, जीअं ढोर जो बुकी थिए, एॾियूं वॾियूं वॾियूं शयूं हूंदियूं। इहे इन्हनि जे किताबनि में तमामु घणो कुझु लिखियलु आहे इन्हनि जे बारे में, त हीअ असांजो जेको ईंदो त असां सॼी दुनिया पाक कंदासीं, ऐं जेको असांखे न मञींदा उनखे मारींदासीं, ऐं ॿियो सॼी दुनिया असांजे हथ में थी वेंदी। इहा उन्हनि जे किताब में तिलमूज़, हिननि जो किताबु जेको आहे यहूदियुनि जो। ॿी बि हदीस आहे अबू बकर सिद्दीक़ जी, उन जी रिवायत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन दज्जाल यख़रुज मिन अर्दिन बिल मशरिक़, नबी करीम फरमाए थो त दज्जाल ओभर पासे ज़मीन मां निकिरंदो, युक़ालु लहा खुरासान, नालो अथसि खुरासान, यतबअहु अक़वाम कअन्न वजूहुहुम मिजान अलमुतरक़ा, उन्हनि जे शहरनि मां, उन शहर मां उन पोयां लॻंदा माण्हुनि जा मुंहं जेके गोल हूंदा। दोस्तो ॾिसो त केॾो अलाह जे तरफ़ां ही वॾी फितनत आहे उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त उन मदीने जे पासे में जंहिंमहिल वेहंदो ऐं ज़मीन लुॾी वेंदी त जेके मदीने में माण्हू हूंदा न, क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यंज़िलु दज्जाल फी हादिहि सफ़क़ा बिमर क़नात फयकून अक्सर मन यख़रुज इलैहि निसा, वधि में वधि हिन पोयां मायूं लॻंदियूं, इलैहि हत्ता इन रजुल यरजिउ इला हमीमी, हर मर्द भॼंदो पंहिंजे घर, व इला उम्मी व इब्नती व उख़्ती, पंहिंजे माउ ॾे, पंहिंजे घर वारे ॾे, पंहिंजे धीउ ॾे, पंहिंजे भेण ॾे, व अम्मती ही चाची, उन्हनि खे छा कंदो वञी घर, फयूसिक़ुहुमा रिबातन मख़ाफ़त अन तख़रुज इलैहि, इहो रवाहु अहमद व सहाहु अलबानी। नबी करीम फरमाए थो त उहे माण्हू मर्द जल्दी वञी पंहिंजी माइनि खे रसनि सां ॿधंदा, मतां भॼी वञनि हुन ॾे, दज्जाल ॾे, छो जो फितनो आहे। हू ॾिसंदा करामतूं मौजिज़ा। हींअर तव्हां ॾिसो था पाकिस्तान में माण्हू को झिरकी मारे थो, वरी हुनखे जहिड़ो थो करे त सभु माण्हू हुनजे पोयां, हीअ त भणा शहरनि जा शहर जहिड़ा थो करे, ज़मीन मां सोन थो कढे, माण्हू मुअलनि खे जहिड़ो करे उन्हनि खे ॾेखारे थो। त नबी करीम फरमाए थो वधि में वधि उन पोयां मायूं लॻंदियूं। हा, हर मोमिन हूंदो पंहिंजे घर वारनि खे वञी रसनि सां ॿधंदो, त छाजे लाइ, त मतां भॼी वञनि, ऐं भॼी वेंदियूं मायूं उन पोयां लॻंदियूं। ॿी हदीस आहे सही बुखारी मुस्लिम या सउल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कम यमकुथु फिल अर्द, साहब या रसूलल्लाह, ही ज़ालिम ईंदो केतिरो ज़मीन में रहंदो। नबी करीम फरमाए थो 40 यौमन, 40 ॾींहं हूंदा, यौम कसना, पहिरियों जेको ॾींहुं हूंदुसि ॼण की साल हूंदो, यौम कसना, अवल यौम 40 यौम कसना, यानी पहिरियों ॾींहुं जेको हूंदो ॼण की साल हूंदो, व यौम कशार, उन ॿियो ॾींहुं जेको कण महीनो हूंदो, उहो जेको ॿियो ॾींहुं उनजो टुपंदो, ऐं टियों ॾींहुं जेको कजुमा, यानी की हफ़्ते जेतिरो, वसाइर अयाम क अयामिहिम हादा, इहो बि सही बुखारी मुस्लिम जी हदीस आहे। ऐं साहब ॾिसण 40 ॾींहं हूंदा पर ॾाढा ॾुखिया हूंदा, पहिरियों ॾींहुं जहिड़ो साल हूंदो, ॿियो को महीनो, ॿियो वरी हफ़्तो, बाक़ी ॾींहं जेके हूंदा त उन्हनि उहे ॾींहं जीअं असांजा ॾींहं आहिनि। त साहबनि पुछियो या रसूलल्लाह निमाज़ कीअं पढ़ूं, साहबनि जी केॾी सोच हुई, हाणे जेको पहिरियों ॾींहुं साल जो हूंदो असीं कीअं निमाज़ पढ़ूं, त नबी करीम चयो उक़्दुरू लहू क़द्रह, तव्हां सोचे सम्झे ॾिसो त केरु हींअर मसइलनि फजर पढ़ी थी, हेतिरनि कलाकनि हेतिरे टाइम खां पोइ वरी ज़ोहर आहे, त छो जो ॾींहुं त वॾो हूंदो, पोइ उन टाइम एतिरो तव्हां हुनजो टाइम कढी निमाज़ पढ़ो। त साहबनि चयो त इहा हदीस आहे रवाह मुस्लिम में। साहबनि पुछियो या रसूल अल्लाह फज़ालिक अल-यौम अल्लज़ी कसना तकफ़ीना फ़ीहि सलाह, या रसूल अल्लाह हिकिड़ो जेको ॾींहुं वॾो हूंदो उन में निमाज़ असीं हिकिड़ी पढ़ूं, छा कयूं। फ़क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला तकफ़ी वलाकिन अक़्दुरू लहू क़द्रह, यानी तव्हां उन में सोचे सम्झे। या रवाह अबू दाऊद फ़ी सुनन वल हाकिम फ़िल मुस्तदरक व सहीहु अला शर्त मुस्लिम, ऐं सही मुस्लिम में ख़ासि इन जी वॾी सॼी हदीस आहे त निमाज़ पूरे टाइम ते पढ़िजो। हदीस आहे रिवायत अहमद अबू दाऊद, अहमद व अबू दाऊद ॿिन्हिनि रिवायत के हदीस सही आहे। अन इमरान बिन हुसैन रज़ियल्लाहु अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मन समिअ बिद्दज्जाल फलयनअ अन्हु, नबी करीम चए थो केरु बि ॿुधे दज्जाल जो त निकितो आहे त भॼी लिकी वञे, न वञे उनखे मुंहुं ॾियण लाइ। चई त फलियल अन्हु फवल्लाह,
नबी करीम कसम थो खणे अलाह जो, इन रजुल यती वहो यहसबु अन्नहु मुमिन, के माण्हू दिलेरी पंहिंजी सम्झंदा ऐं वेंदा उन ॾे त असीं मोमिन हूं, असांखे ख़बर आहे दज्जाल आहे, उन ॾे वेंदा फयतबाहु, उॾे वञी पोइ हुन जा करामतूं हुन जो मौजिज़ा ॾिसी फयतबाहु मिमा यबअथु बिही मिन शुबहात, हुनखे एॾी यानी शुबहत अलाह सां ॾेई छॾी आहे जो हुनखे मोमिन माण्हू बि उनजे पोयां लॻी पवंदा, जेके आया त हिनखे ॾिसूं त दज्जाल आहे, पर अचे उनजे पोयां लॻी पवंदा ऐं चवंदा त बसि हीअ असांजो ख़ालिक ऐं मालिक आहे। हदीस उम्मु शुरैक रज़ियल्लाहु अन्हा चए थी त क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लयफ़िरन्न अन्नास मिन दज्जाल फिल जिबाल, हदीस सहीह मुस्लिम या। उम्मु शुरैक चए थी त नबी करीम चयो त माण्हू मोमिन जेके हूंदा जबलनि में ग़ारुनि में भॼी वेंदा, ॾिसो उते दिलेरी कमु नथी करे, नबी करीम चए थो भॼी वेंदा, ऐं उन टाइम में उन्हनि माण्हुनि जेके भॼी वेंदा उन्हनि सां ख़लीफ़ो हूंदो जेको अल ख़लीफ़ा अल आदिल, नबी करीम चयो त आदिल हिकिड़ो ख़लीफ़ो हूंदो। ऐं इन मां असांखे इहो हदीस अबी उमाम अल बाहिली अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल फमन उब्तुलिया बिनारिह फलयस्तग़िथ बिल्लाह, खणी उनखे केर बि पकिड़े दज्जाल ऐं पंहिंजे दोज़ख में उछलाए त अल्लाह खे पुकारे, अल्लाह खे सॾे। इहा हदीस रवाह इब्न माजा फिल सुनन व फी सनदी मक़ाल, इन हदीस में थोरो कमज़ोरी आहे, फलयस्तग़िथ बिल्लाह। इन में असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त अल्लाह खे सुञाणो, अल्लाह खे मञो ऐं अल्लाह जा नाला यादि कयो, अस्मा अल्लाह व सिफ़ात, अल्लाह जी सिफ़तूं ऐं अल्लाह जा नाला, छो जो हू ॾिसंदो त काणो आहे अखि जो, ऐं कीअं उहो तव्हांजो अल्लाह थींदो, अल्लाह तव्हांजो इन शइ खां मुनज़्ज़ह अल अयूब, अल्लाह ताला क़ुर में चए थो लैसा कमिथलिही शै व हुव समीउल बसीर। ऐं नबी करीम फरमाए थो त सूरत अल कहफ यादि कयो, घटि में घटि 10 आयतूं शुरूआत में, हिफ़्ज़ 10 आयात में सूरत अल कहफ उसिम मिन दज्जाल, इहा हदीस रवाहु मुस्लिम। नबी करीम फरमाए थो जेके 10 आयतूं शुरूआत सूरत अल कहफ जो यादि कंदो त अल्लाह साईं उनखे दज्जाल खां उन मां बचाईंदो। अल्लाहु आलम, अल्लाह ताला असांखे तव्हांखे इन वॾे फितने मां बचाए। ऐं ॾिसो केॾी मुसीबत आहे असांजो हींअर नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं जेके पाकिस्तान में थियनि थियूं, माण्हू उन्हनि खे करामतूं था सम्झनि ऐं पीरनि फ़क़ीरनि जे पोयां था लॻनि, हीअ ॾिसो छा हूंदो, हीअ जो ईंदो त सॼी दुनिया उनजे पोयां लॻी पवंदी, छो जो जहिड़नि माण्हुनि खे मुअलनि खे जहिड़ो कंदो ऐं उन्हनि खे ज़मीन मां सोन कढी ॾींदो, खूहनि जो पाणी वापसि कंदो, आसमान खे हुकुम कंदो त बारिश ईंदी, मुअल माण्हुनि खे जहिड़ो करे तोखे माउ पीउ अची चवंदा भाई हीअ तुंहिंजो ख़ालिक आहे, तूं हिनखे मञ। तंहिंजे करे उलमा चवनि था त 10 आयतूं जो अल्हम्दुलिल्लाह सूरत अल कहफ खां अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अंज़ल अला अब्दिल किताब व लम यजअल लहू इवजा वेंदे रहमत वही लना मिन अमरिना रशदा, इहे 10 आयतूं माण्हू यादि करे छॾे, छो जो इहे हदीसूं बिल्कुलु सही अचनि थियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबी करीम चए थो त क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अदरक मिनकुम फलयक़रा अलैहि फवातिह सूरत अल कहफ, इहा नबी करीम फरमाए थो, सही मुस्लिम में हदीस आहे त जे दज्जाल मुंहं में पएसि त 10 आयतूं जेके आहिनि इहे शुरूआत में जेके इहे पढ़ंदो उन ते त उहो पोइ उन खां अलाह साईं हुनखे बचाईंदो, या उहो टरी वेंदुसि या ही उन खां बची वेंदो। अल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।